अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अब्रो या बिशारा सुमरो नजर विजनासी खास खबर। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती हमले की जांच में अहम अग भराई। पाबंदी मढ़ियल तंज़ीम जो स्लीपर सेल कमांडर गिरफ्तार। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवण है त कराची में पाबंदी मढ़ियल BLF के कमांडर के हॉक्सपे वारे इलाके में गिरफ्तार किया वियो, जैं जांच दौरान इंतहाई अहम इंकशाफ किया है। गिरफ्तार दहशतगर्द कराची में BLF के स्लीपर सेल जो सरबराह है। कराची यूनिवर्सिटी धमाके में औरत सा एक बियो शख्स भी मौजूद हो। धमाके में 4 किरदार हुआ जिनकी सुञाणप थी चुकी है। गिरफ्तार दहशतगर्द पंहिंजी तंज़ीम के कमांडर खलील बलोच के हुक्म ते हसास ठिकाननि ऐं कराची यूनिवर्सिटी में चीनी उस्तादन की रेकी कंदो रहियो। आपघाती हमलो कंदड़ औरत के मुड़स अहबतान बशीर ऐं ज़ेब नाले दहशतगर्द सां मुलाक़ातूं कयूं ऐं चीनी उस्तादन ते हमले के कामयाब करायो। दहशतगर्द पड़े मुल्कन की मदद से असांजे मुल्क में कार्रवाइयूं कंदा आहिनि त जीअं हिते सीड़पकारी न थिए। दहशतगर्द पाकिस्तान में अदम इस्तेहकाम पैदा करण चाहिनि था। दहशतगर्दन के कानून ज़रिए सख्त खां सख्त सज़ा ॾियारी वेंदी। को भी इहो न सोचे त हू रियासत खां वॾो आहे। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सिटी इख्तियारनि ऐं मुर्तज़ा वाद सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। चिड़ ॾियारींदड़ तकरीर में सहूलतकारी के केस में गिरफ्तार अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं MQM अॻवान बाबर गौरी के कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। अदालत बाबर गौरी के 7 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब बाबर गौरी ते चिड़ ॾियारींदड़ तकरीर में सहूलतकारी जो इल्ज़ाम ऐं संदसि ख़िलाफ़ साइड सुपर हाईवे थाने ते केस दाख़िल आहे। बाबर गौरी जो चवण है मुआशी हालतूं बेहतर थींदे ई अवाम के वधीक सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ट्वीट। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में ज़ोरदार बरसात। हेठां इलाइक़ा पानी ढची विया। कोरंग नाले जी तेज़ वहकिरे में लुड़ी वियल 4 ॿारनि खे बचायो वियो। पाक फ़ौज ऐं पुलिस रेस्क्यू ऑपरेशन में हिसो वरितो। बलोचिस्तान में बरसात तबाही मचाए छॾी। कोयटा में सरियाब रोड ते बरसात सबब घर किरण सबब 6 ॼणा दॿिजी पहुती विया। सिंध के गादी वारे शहर कराची समेत सूबे के मुख्तलिफ शहरन में बरसात जो सिलसिलो जारी। कराची में नाज़माबाद, गोलीमार, सादी टाउन, नॉर्थ नाज़माबाद, लियाकताबाद, औरंगी टाउन, क्लिफ्टन साइट एरिया, गुलशन इकबाल में बरसात। नसीराबाद, ठरी मीरबाद, टंडो मीर अली, सुई गैस, पीर वसण में भी बरसात। गर्मी जो जोर टुटी वियो। मिस्टर भुट्टो की हुकूमत खत्म हो चुकी है। सारे मुल्क में मार्शल नाफिज कर दिया गया है। कौमी और सूबाई असम्बलियां तोड़ दी गई हैं। सूबाई गवर्नर और वजीर हटा दिए गए। अलबत्ता आइन को मनसूख नहीं किया गया। इसके बाद हिस्सों पर अमल दरामद रोक लिया गया। आमिर ज़िया-उल-हक़ पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जमहूरी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण वारे गैर आइनी अमल के 45 साल मुकमिल। पीपल्स पार्टी पारां सॼे मुल्क में कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 5 जुलाई 1977 के मुल्की तारीख़ जो कारो ॾींहुं करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त ज़िया-उल-हक़ जी आमरीत पाकिस्तान में इंतिहा पसंदी, कलेशनकोफ कल्चर ऐं हीरोइन जी माउ आहे। पाकिस्तान जे मसइलनि खे मुंहुं ॾिए पियो। उन जा पेरा ज़िया-उल-हक़ जे कारे दौर सां मिलनि था। ज़िया-उल-हक़ पाकिस्तान जी सियासी तोड़े मुआशी ज़िंदगी में लिसानियत ऐं फ़िरक़ेवारियत सोच जो ज़हर भरियो। PP मुल्क में आइन, जमहूरियत ऐं पार्लियामानी बालादस्ती जी मुहाफ़िज़ जो किरदार अदा कंदी रहंदी। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 653 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस सबब 162 मरीज़नि जी हालत गणिजी चुकी।
मुल्क में कोरोना वायरस की शरह 3.45 सैकड़ो रही। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां रूस के नए कौंसल जनरल एंड्री फेडरोव की मुलाकात ॿिए तरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं। वॾे वज़ीर रूस जे कंपनियुनि खे वाटर ट्रीटमेंट प्रोजेक्ट्स में बि सीड़पकारी बाबति आगाही ॾिनी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध हुकूमत रूसी कौंसल जनरल सां हर मुमकिन सहकार कंदी। सखर वेझो तमाचाणी थाणे जे हद में महर ऐं शेख बिरादरी जे बिंदुरियुनि में झेड़ो हिकु ॼणो मार्च वियो। 4 ॼणा ज़ख़्मी। मक़तूल जी सुञाणप अवैस महर तो रखी। ॿिन्ही धुरियुनि में छिकताण ते ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि हिकु धुर जो पखी ॿी धुर जे ज़मीन में घेण तां झेड़ो थियो। वधीक जांच हलंदड़ आहे। जामशहर वेझो ॿिनि मुख़्तलिफ़ रोड हादसनि में पीउ पुटु फौत 10 ॼणा ज़ख़्मी। लूणी कोट वटे M9 मोटरवे ते ॿिनि ट्रॉलरनि में टक्कर। मोहम्मद इरशाद ऐं संदसि पुटु शुएब 12 फौत थिया। बोल्हाड़ी एयरबेस वेझो 10 गाॾियूं पाण में टकराइजी वियूं। 10 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ठटे वेझो सूंडा लॻ ॿिनि मज़दाउनि में टक्कर। 2 ॼणा फौत थी विया। फौतुनि जी सुञाणप नवाबशाह वासी नज़ीर ऐं नवाज़ तौर थी। लाश सिविल अस्पताल मकली मुंतक़िल। वासपुर में ज़हरीलो खाधो खाइण सबबि नींगरी फौत थी वई। संदसि अमड़ ऐं भेण बेहोश थी वियूं। ज़हरीलो खाधो खाइण सबबि नींगरी ख़ुशबू सुमरो फौत थी वई। बेहोश थी वियल संदसि अमड़ ऐं भेण खे अस्पताल पहुचायो वियो। शिकारपुर में राहूजा लॻ जाफ़री बिरादरी में पुराणे तकरार तां फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। मारिजी जो लाश शिकारपुर सिविल अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त मारिजी जी सुञाणप अशरफ जाफ़री तौर थी आहे। बाड्रा वेझो राइस केनाल में ॿुॾी वियल नौजवान जो लाश हथ कयो वियो। मक़ामी टोबन बासित अली खोखर जो लाश कढी वरितो। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। मिठी में ॻोठ रंगीलो वेझो हरणनि जो शिकार कंदड़ 3 शिकारियुनि खे ॻोठाणनि पकड़े वरितो। 2 शिकारी ॻोठाणनि मथां फायरिंग करे फरार थी विया। ॻोठाणनि जो वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि तरफ़ां वाइल्ड लाइफ खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई। न थियण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान। घोटकी मां अगवा थी वियल 2 नौजवान शफ़क़त कोरी ऐं सनी राजपूत बाज़ियाब न थी सघिया। मुग़वियुनि जे वारसनि ऐं शहरियुनि जी बाज़ियाबी। प्रेस क्लब खां ए सेक्शन ताईं एहतिजाजी रैली ऐं धरणो। सिंध में पानी की खोट के खिलाफ आबादगारन कौम परस्त जमायतुनि ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी। शाहपुर चाकर ऐं नसीराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में क़ौमी अवामी तहरीक जे सर ते एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। हज जा रुकन सुभाणे खां शुरू थी रहिया आहिनि। कोरोना वायरस खां पोइ पहिरियों भेरो 10 लख हज पांधीअड़ा हज जी सादत हासिल कंदा। सॼे मुल्क मां सऊदी अरब में हज पांधीअड़नि जी आमद मुकमिल थी चुकी। ऐं सॼे मुल्क जी सिंध में भी ईद उल अज़हा वेझो ईंदे ई माल पीड़ियुनि ते रश वधी वई। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानी, मीरपुर ख़ास, शहीद, बेनज़ीराबाद डिवीज़नुनि जे नंढनि वॾनि शहरनि में महांगाई सबबि जानवरनि जी ख़रीदारी न हुअण बराबरि। माल जे वापारियुनि तोड़े ख़रीदारनि जूं दाहूं।